सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, वक्त सबको मिलता है जिंदगी बदलने के लिए, लेकिन जिंदगी दोबारा नहीं मिलती वक्त बदलने के लिए। मुझे नालो अमृत कुमार ऐं तव्हांखे वधीक तारीफ़ जी सभिनी खे ख़बर आहे त मुंहिंजो मौज़ूअ ख़ासि न पर पहिरीं चक्रे ते आयो आहे स्टेज ते, त इन हिसाब सां मुंहिंजी मंज़िल जेका आहे या पाण सभिनी जेका मंज़िल टारगेट आहे उन्हनि जो हिकिड़ो मतिलबु हीअ हॉस्टल ऐं साईं प्लस में साईं गुलाब इहो मतिलबु हिकिड़ो सीढ़ी आहे, सीढ़ी वांगुरु पंहिंजो रोल किरदारु अदा कनि पिया, छो त पाण खे अॻिते वधण में इन्हनि जो हिकिड़ो मतिलबु वॾो किरदारु आहे। पाण जा माइट सभ खां पहिरीं त मतिलबु परेशान हूंदा आहिनि त छोकिरो इहे अॻिते कीअं वधी सघे थो, असां उन्हनि खे रहण जा जाइ वग़ैरह मसइलो हूंदो आहे। उनखां अलावा ॿियो काफ़ी अहिड़ा मसइला हूंदा आहिनि उहो पाण ताईं डिप्रेशन हूंदा आहियूं पर पंहिंजा माइट बि उन सां गॾु मतिलबु उन मुबतला थी वञनि था। उनजे करे मूंखे इहा उमेदु आहे त इहा अञा बि अॻिते अहिड़ा प्रोग्राम थियनि ऐं जीअं असां पंहिंजो हेजिटेशन आहे उहो ख़तमु करे सघूं। अस्सलाम वालेकुम एवरीवन। जीअं त अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जो शुक्र एहसान आहे जो असां अहिड़ी अपॉर्चुनिटी मिली आहे असांखे हॉस्टल मिली आहे, बल्कि हॉस्टल न आहे सपोज़ की घर जे नमूने सां हर शइ फैसिलिटी एंड अल्हम्दुलिल्लाह हाणे सुठो प्रोग्राम शो कयो आहे त स्टूडेंट जो जेको मोस्ट जेकी वीकनेस हूंदी आहे कॉन्फिडेंस हूंदो आहे यूनिवर्सिटी लेवल ते चाहे हर माना शोबे में वञो या जंहिं बि पार्टी में वेंदा आहियो त स्टूडेंट हमेशह कॉन्फिडेंस ॾिसंदा आहिनि त केतिरे नमूने में आहे त इख़लाक़ छा आहे उन जो इख़लाक़ तॾहिं ज़ाहिर थींदो जॾहिं असां चइनि पंजनि माण्हुनि सां वेही करे कुझु सिखंदासीं, कुझु ॻाल्हाईंदासीं, कुझु गॾियूं कंदासीं त इन मां असां इख़लाक़ पैदा कंदासीं। इख़लाक़ तॾहिं पैदा थींदो जॾहिं असां वटि कॉन्फिडेंस हूंदो, जॾहिं तव्हां हाणे सपोज़ कि मां हिते कुझु अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायां थो पियो जंहिंमें मां पाण हेजिटेट थियां थो पियो, छो पहिरें चकर आयो आहियां हिते मां तव्हांजे साम्हूं आहियां, छो जो 4-5 मुरे सभिनि जी नज़रूं मुरे कंसंट्रेशन सभिनी में मुरे आहे, मां सभिनि खे सुञाणां थो, लेकिन ॻाल्हाइण में थोरो मां पाण हेजिटेट थियां थो, छाजे करे त नवां वर्ड मां यूज़ कयां थो पियो, कुझु सिखां थो पियो। जेकर मां अॼु पहिरियों ॾींहुं आहे वरी ॿिए हफ़्ते इनशाला शुरूआत थी आहे अल्हम्दुलिल्लाह इनशाला थींदो पियो त साईं गुलाब साहिब ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं, बल्कि ॿाहिरि वांगुरु माशाअल्लाह असांखे अहिड़ो प्रोग्राम मुहैया करे थो पियो, हर फैसिलिटी मुहैया करे थो पियो। थैंक यू सो मच साईं गुलाब साहिब। एंड इन हिसाब सां असांखे वरी माना हिकिड़ी क़िस्म जी मौक़ा मिलंदा पिया त असां पंहिंजे टैलेंट जेको आहे सो शो कयो, कहिड़े नमूने शो कंदा जॾहिं असां प्रोग्राम खे अटेंड कंदासीं। हर प्रोग्राम में साईं गुलाब साहिब नालो ईंदो आहे मुंहिंजो त मोर साहिब अचे, लेकिन मोर साहिब वेंदो आहे त अल्हम्दुलिल्लाह सुठे नमूने नालो बि थींदो आहे, लेकिन इहे साईं गुलाब साहिब थोरा आहिनि जो असांखे अपॉर्चुनिटी ॾींदो आहे। थैंक यू सो मच। थैंक यू सो मच। जीअं त हिते थोरी नंढी गॾिजाणी थी आहे, गॾिजाणी जो सबबु हिकिड़ो ई आहे त पंहिंजे के ॿार अंदरि कॉन्फिडेंस बिल्डअप करणु। असां में सभु कुझु हूंदो आहे पर कॉन्फिडेंस न हूंदो आहे, त जीअं त असीं इंटर ताईं पढ़ायो असां वटि को अहिड़ी प्रेज़ेंटेशन वग़ैरह अहिड़ी को मतिलबु अहिड़ी कोई एक्टिविटी कोन कराई वेंदी जंहिंमें असांजो कॉन्फिडेंस बिल्डअप थिए या कंहिं स्टेज ते अची पंहिंजे कंहिंसां ॻाल्हाए वठूं। हाणे जीअं सिधी ॻाल्हि यूनिवर्सिटी लाइफ आहे, हिनमें प्रेज़ेंटेशन वग़ैरह ज़रूरु हूंदी आहे। अगरि उहो प्रेज़ेंटेशन में असांखे कॉन्फिडेंस न हूंदो, सिधी ॻाल्हि आहे त थोरो कंफ्यूज़न थींदी आहे। हाणे इन ॻाल्हि में सर गुलाब जो वॾो किरदारु आहे त कंहिं ॿार जो कॉन्फिडेंस बिल्डअप करे, जीअं त जीअं हिते नंढा नंढा को अहिड़ियूं गॾिजाणियूं वग़ैरह थींदियूं आहिनि जंहिंमें साईं वारा असांखे मौक़ो ॾींदा आहिनि त कंहिं स्टेज ते अची कुझु ॿ लफ़्ज़ ॻाल्हायूं। ज़रूरी न आहे त असांजो लफ़्ज़ सही हुजे या ग़लति हुजे। ऐं अॻी जेको संडे ते थियण वारो आहे त उन सिंधी लिटरेचर खे वधीक प्रिफरेंस ॾींदुसि। जीअं त सिंधी प्रेफरेंस इहो ई आहे त पंहिंजी ॿोली जे बारे में ख़बर हुजणु खपे त छा आहे पंहिंजी ॿोली। जीअं त चाइनीज़ हींअर पंहिंजे डोमिनेंट आहिनि वर्ल्ड में, पंहिंजे सकाफ़त जे करे पंहिंजी सकाफ़त खे जेको बरक़रार रखे थो उहो ई कामयाबु थिए थो। थैंक यू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों साथियों अस्सलाम वालेकुम। सब खां पहिरें जेको साईं गुलाब जो प्रोग्राम रखायो आहे तमामु बहितरीनु प्रोग्राम है, तमामु सुठो प्रोग्राम है। इहो प्रोग्राम अहिड़ा थींदा रहनि त इहो शागिर्दनि लाइ सुठी ॻाल्हि आहे। ॿी साईं गुलाब खे जस लाइ साईं गुलाब, छो साईं गुलाब खे तक़रीबन 2-3 ॾींहं हफ़्तो खनि थियो हूंदो, मस्तु थियो हूंदो। साईं जेको अनाउंस कयो व्हाट्सएप ग्रुप में अहिड़ो प्रोग्राम असां रखंदासीं, पर चवंदा आहिनि त सवलो हूंदो आहे पर अमल करणु ॾुखियो हूंदो आहे। त साईं जेको अमल करायो आहे साईं जस लाइ तमामु सुठो प्रोग्राम आहे। बाक़ी अव्हांजे कॉन्फिडेंस लाइ त इरादे जिन के पुख्ता हों
नजर जिनकी खुदा पे हो, इरादे जिनके पुख्ता हों, नजर जिनकी खुदा पे हो, तरा तुम खेज मोयों से वो घबराया नहीं करते। एड़ा प्रोग्राम आओ चौंस ते एड़ो प्रोग्राम केड़ा जो प्रोग्राम है ये इम्पोर्टेंट की होना है, उनकी अहमियत की होती है। सब का पहिरें असां मां उन मां इंक्लूड आहियां, तमामु सभु आहियो त इहे छोकिरा जेके असांखे यूनिवर्सिटी जे लाइ आया आहियूं, असां में काफ़ी असां स्कूल वेंदा आहियूं, कॉलेज वेंदा आहियूं, लेकिन असां में जो टैलेंट हूंदो आहे लेकिन असांखे उनखे एक्सपोज़ न करे सघंदा, असां उनखे एक्सप्रेस न आहियूं कंदा। तमामु थकर जो छोकिरो उहो तमामु टैलेंटेड आहे, हर को छोकिरो टैलेंटेड आहे, उमिरि जो हुजे, पर उहो पंहिंजी जेको नॉलेज हूंदो आहे, छो त अहिड़े काफ़ी प्रेज़ेंटेशन अहिड़ा का प्रोग्राम स्कूल कॉलेज में थींदा आहिनि, सिर्फ़ु टेक्नोलॉजी हूंदी है तो कॉन्सेप्चुअल शइ हूंदियूं आहिनि, लेकिन उनखे एक्सपोज़ करण लाइ बि टैलेंट वो तमामु उनखे माना टाइम घटि मिलंदो आहे ऐं उनखे मौक़ा घटि ॾिना वेंदा आहिनि, उनजे करे असांजो जेको शागिर्द हूंदो उहो पंहिंजे टैलेंट खे उजागर न करे सघंदो। त इहो हिकिड़ो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे जंहिंसां असां कुझु सिखी करे अॻिते यूनिवर्सिटी में पंहिंजो नालो नाम जेको पैदा करे सघूं था। जीअं त काफ़ी मुंहिंजा साथी आहिनि यूनिवर्सिटी जा, ऐं माण्हुनि सां गॾु आहियां, त असां जेको यूनिवर्सिटी में त काफ़ी प्रेज़ेंटेशन वग़ैरह थींदी आहे त छोकिरा ॻाल्हाए न सघंदा, हेजिटेशन थींदी आहे अचण में, त अहिड़ा प्रोग्राम जेको हूंदा आहिनि इहो ई असांखे कॉन्फिडेंस ॾींदा आहिनि, कॉन्फिडेंस मस्ट हुजणु खपे। सो थैंक यू। तो सजाए को सिंधी में कही गया को इंग्लिश में कही गया तो ढाटकी रहे थी ढाटकी ना अपन विसार नहीं खपे, तो ढाटकी ला ताली हणे ताकि जो नथा समझे कोई ताली हणे प्रोग्राम ना ओचतो थियो कोई खबर को नथी ऐं नेक्स्ट टाइम जो प्रोग्राम थियो त बिल्कुल सुठी तैयारी करसां और असांजे अंदर जेको हिडन टैलेंट है वो जरूर ज़ाहिर करसां, ज़ाहिर असीं करसां, मतलब हिडन टैलेंट में गॉड गिफ्टेड जेको हमारी शइ त वो ज़ाहिर करो। मिसाल तो त मिना अबू हासिल कए थे डांस ते, उसके अलावा मां शौक़ थोड़ा लिटरेचर में है, एक्टिंग में भी है, तो हिनायती फुल तैयारी कोनी है पर नेक्स्ट टाइम जरूर तैयारी करेंगे। शुक्रिया। ॻाल्हियूं जेको प्रोग्राम रखियो आहे इहो असांजे भले लाइ रखियो आहे त जीअं असांजो जेको लिखियलु टैलेंट आहे उहो ज़ाहिर थिए ऐं आउं साईं गुलाब जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं अहिड़ो प्रोग्राम ऐं अहिड़ी हॉस्टल जे कराची शहर जे रखी आहे, छो त असांखे ख़बर न हूंदी आहे त असांखे रहणो किथे आहे। असां हिते सभु गॾिजी फैमिली वांगुरु रहूं था, दोस्तनि वांगुरु, असां पंहिंजे माइटनि खे छॾे हिते अकेलो रहणु इहो वॾो ॾुखियो कमु हूंदो आहे, पर साईं गुलाब जो असांजे अहिड़े मतिलबु तकलीफ़ खे महसूसु कयो ऐं हिते हॉस्टल रखी साईं जो शुक्रगुज़ार आहियूं ऐं ई वरी नया प्रोग्राम वग़ैरह रखाइण में असांजी मदद करे थो त टैलेंट असांजो ज़ाहिर थिए, तंहिंते असां साईं जो शुक्रगुज़ार थियूं। तो साथियों अस्सलाम वालेकुम, नमस्ते। अकाबी रूह जब बेदार होती है जवानों में तबे उनको मंजिल नजर आती है आसमानी में। तो अज असां हिते नंढड़ी गॾजाणी कई आहे, हिन में इन जो मक़सदु पाण खे हिक ॿिए खे सुञाणण आहे ऐं दोस्तनि में काफ़ी दोस्त आहिनि उन्हनि में कहिड़ो टैलेंट आहे उहो अची हिते पेश कनि। लाज़मी न आहे त 10 मिंट या 20 मिंट ॻाल्हाइणो, 5 मिंट 2 मिंट ॻाल्हाई पंहिंजो टैलेंट शो करे सघनि था। ऐं अॼु करंट सिचुएशन पाकिस्तान ते थोरो कुझु ॻाल्हाईंदुमि। जीअं त पाकिस्तान में तव्हां ॾिठो हूंदो त पाकिस्तान में बल्कि पूरी दुनिया में हीअं जेको मसइलो हले पियो, वॾी वबा हले पई, करोना वबा, हिन जे हवाले सां पाकिस्तान खे केतिरी पुठभराई थी आहे, माना केतिरो नुक़सानु थियो आहे ऐं दुनिया में छा हली रहियो आहे छा न थी पियो। त काफ़ी माण्हू उते दुनिया में माना के एजुकेशन खां फ़क़्ति थी विया आहिनि, फिजिकल एग्ज़ाम न पिया थियनि, फिजिकल क्लासिस न पियो हलनि, तइलीम जो दौरान थी वियो, माशत तबाह थी वई, दुनिया पूरी दुनिया माना हिन वबा में वकड़ियल आहे। हिन खां अलावा पाण ॾिठो वञे त दुनिया खे माना ये चेंज पाण ऑनलाइन सेशन्स मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियूं जंहिंमें स्टडी सर्कल मुख़्तलिफ़ थींदा आहिनि ऑनलाइन सॼो कमु थी वियो। त इन जे लाइ त माना इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त माना हिकिड़ो ऑनलाइन रिकॉर्डिंग बि थिए थी, उन खां गॾोगॾु पंहिंजो मैसेज ॿियनि दोस्तनि में कल से फिसल गई, मुझे याद थी कि बदल गई, मेरी सोच थी कि ख्वाब था, मेरी जिंदगी का हिसाब था, मेरी जुस्तजू की वो बरअक्स थी, मेरी मुश्किलों का वाक्स था, मुझे याद हो तो सोच थी, न याद हो तो गुमा था, मुझे बैठे बैठे गुमा हुआ, वो गुमा नहीं था, वो मेरा खुदा था, वही खुदा जिसने मुझे ज़बान दी, मुझे दिल दिया, मुझे जहां दी, वही ज़बान जिसे ना चला सकूं, वही दिल जिसे ना मना सकूं, हम मिल भी जाएंगे गम न कर, हम गिर भी जाएंगे गम न कर, तेरे एक होने में शक नहीं, मेरी नियतों को साफ कर, तेरी शान भी कभी नहीं। अस्सलाम वालेकुम, नमस्ते। कांगा सब तन खायो, कांगा सब तन खायो, मारा चुन चुन खायो मास, दो नैना मत खायो,
जिनको पिया मिलन दियास। अच्छा इन सीटन सां हाणे आऊं हींअर छो त पाण सभिनी खे ख़बर आहे त इहो हिकिड़ो सरप्राइज़ प्रोग्राम हो, त हिन सां त करंट को आइडिया त मुंहिंजे दिमाग़ में न आहे, पर सिर्फ़ु आऊं इहो चवणु चाहींदुसि पंहिंजे हिन हॉस्टल जे माहौल खे, पंहिंजे हॉस्टल जो माहौल खे थोरो आऊं ॿुधाईंदुसि तव्हांखे त हिते ज़बरदस्त माहौल आहे। ऐं पाण हिते जेको आहे के माण्हू अहिड़ा तबियत आहिनि जेको मतिलबु चिड़ वारा माण्हू हूंदा आहिनि उहो सही न आहे रहंदा, पर पंहिंजे हिते हॉस्टल जा मूं जेतिरा बि हिते दोस्त आहिनि सभु मतिलबु भाइरनि वांगुरु हिते दोस्त माना ज़बरदस्त नमूने न को कंहिं सां को चिड़ वग़ैरह ॿियो कोन्हे, पाण सही नमूने जेको दोस्त वांगुरु हिते भाइरनि वांगुरु रहूं पिया। ऐं ॿियो हिकिड़ो क्रेडिट जेको वञे थो उहो सर गुलाब खे वञे थो, छो त साईं गुलाब हिकिड़ो बहितरीनु माण्हू ऐं सुठो दोस्त कोन आहे। ऐं ॿियो इहो चवंदो त पाण इंटीरियर जेको सिंध वारनि खे हिते कराची में एडजस्ट थियणु तमामु ॾुखियो हूंदो आहे, त साईं जी वॾी महिरबानी जेको साईं हिते हॉस्टल जेको आहे एडजस्ट कई ऐं हिन जे हॉस्टल जे करे पाण हिते जेको आहे सही नमूने रहूं पिया ऐं मतिलबु हिकिड़ो घर जहिड़ो माहौल असांखे जेको आहे साईं प्रोवाइड कनि पिया। ऐं साईं जी वॾी महिरबानी इहो त असां सभिनी सां ज़बरदस्त कोऑपरेट कनि था, जेकॾहिं कोई शइ जी ज़रूरत थींदी आहे ॿियो हूंदो आहे पाण साईं खे जेकॾहिं चवंदा आहियूं त साईं मतिलबु उनखे जल्द पूरो करण जी कोशिशि कंदा आहिनि। महिरबानी। अगरि चाहो त आउं हिकिड़ो सॉन्ग ॿुधाए सघां थो। तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, हो परेशान हूँ मैं तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, हो परेशान हूँ मैं जीने के लिए सोचा भी नहीं दर्द संभालने होंगे, हाँ जीने के लिए सोचा भी नहीं दर्द संभालने होंगे, मुस्कुराए तो मुस्कुराने के कर्ज उतारने होंगे, मुस्कुराओ कभी तो लगता है जैसे होठों पे कर्ज रखा है, तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं, हो हैरान हूँ तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं, हो परेशान हूँ मैं, हो हैरान हूँ। Assalamualaikum. Today is my first day here, and my name is Hafti, and my father's name is Kadi, and I am from district Jekawar, and I am thankful for Sir Gulab and जीअं त जेके ॿिया बि दोस्त आहिनि हिते वेठा आहिनि आमिर उन्हनि जो शुक्रियो अदा कयां थो। जीअं त हे साईं जेको गुलाब नंढिड़ो प्रोग्राम करायो आहे, हिन नंढड़नि प्रोग्रामनि मां ई माण्हुनि जो कॉन्फिडेंस जेको बि हूंदो आहे उहो डेवलप थींदो आहे। ऐं जेको आहे त हिन नंढड़नि में जेको आहे त नंढड़नि प्रोग्रामनि मां ई माण्हू जेको आहे त सिखी सघंदो आहे ऐं अॻिते बि उहो सोचींदो आहे त मां जेको आहे त वॾनि प्रोग्रामनि में बि हिसो वठां। ऐं जेको आहे त हीउ जेको प्रोग्राम अॼु करायो वियो आहे ऐं जेको हीउ प्रोग्राम इनजे करे करायो वियो आहे त जेको अॻे संडे ते प्रोग्राम थींदो उनजी ॻॾिजाणी जो प्रोग्राम आहे। अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, नमस्ते everybody, how are you? I think all is fine.
myself Parsutam, and I am studying in Karachi University, Department of the Pharmacy. So everybody in this hall, as like with friends, I a little bit know about medical subject because I am a student of medical. That's why I am concerned with this type of subject. But nowadays, in Karachi, in front of you, in front of these guys, I wanted to learn about our literature. I wanted to learn about our mother tongue. And I have little knowledge about literature, about Sindhi language. We can say that about our poetry. I haven't this type of knowledge. So it's my request from all of you that please cooperate with me every time and give regularly, basically give a simple sentence of Sindhi. We can say that give one poet for me and elaborate about this poet and elaborate say that how we deliver this poet and the way of the poet. I want to learn these type of things. Education is not limited. Education, we can learn everything. If we take any step or if we can learn one word, one letter, even one letter of any language, then we got a knowledge. That's why I'm a little bit confused that I haven't knowledge about our mother tongue. Is Sindhi language. I haven't knowledge about our literature because we live in this Pakistan. That's why I'm delivering to you in English language. It's also not our in mother language. It's an international language. If I have done any mistake in this language, then you will correct and you can say in any other language. It's also we can say that I can say that request from all of you guys that Sindhi is mother tongue, our mother tongue. We can say that, and Urdu is our national language. We can say that, but English is an international language. It's most important for everybody. Nowadays, it's also everybody concerned with this language. That's why everybody, if cooperate with me in any time, in free time, she can talk. Absolutely, we can say that I can say that he, but she is not present. That's why we can say he can talk or cooperate with me in any time, and he can elaborate my language, elaborate my speech, and can enhance my we can say that enhance my learning. Firstly, with my honorable Sir Gulab Sir, I want to say that please cooperate with our literature, cooperate with the Sindhi language, and says gives a proper topic about Sindhi language, proper poetry. Nowadays I wanna say that we can say that a poet, but I haven't any little knowledge about poetry. So I have one poet of Sheikh Ayaz, and I end up my speech that आ मरनो हर के मानो के पर इए न मलदासी ओ साथी को आग लगाए विंदासी को बारन बारे विंदासी. I haven't knowledge about this whole poetry, but I have, we can say that stanza. It's a stanza. I haven't a proper poetry, but told this poet will tell about that in our whole life, everybody have an aim, have a proper aim. So we must concern with our aim. We must concern with illusion of that. We can say that aim. That's enough. Thank you guys. हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भेटाई अलैहि रहमान जो शेर आ त पढ़ी त पुरज न त चपन चोर चिब, पढ़ी त पुरज न त चपन चोर चिब, तोड़ी रोड़ी ड्रिब तब पेर न लहे पेरियां जो. सजन आई साणी हो के अणा से विसरी, सजन आई साणी हो के अणा से विसरे, हे फिक्री होए वतन जिन विसारे.
मिनल ईमान काल काल रसूल अल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। त जेका असांजे वतन जी हुब आहे उहो असांजे ईमान जो जुज़ आहे। त आउं साईं गुलाब साईं खे इहा ई गुज़ारिश कंदुसि तव्हां जेको तव्हां प्रोग्राम कराईंदो असांखे जेको पढ़ियो आहे असांजे इल्म जे हिसाब सां, असांजे अक़ल जे हिसाब सां, असांजे तजुर्बे जे हिसाब सां त तव्हां को अहिड़ो को स्पीकर घुरायो या तव्हां मां ई को अहिड़ो हुजे तजुर्बेकार जेको इहो जेको असां पाण पढ़ियो आहे ॿुधो आहे जेके बि असांजो तजुर्बो आहे अहिड़ो ई को माण्हू हुजे जेको असांखे इहो ॿुधाए त असां का हाउ कैन वी डेवलप अवर कंट्री, असां पंहिंजे मुल्क पाकिस्तान खे कीअं था मथे उभारे सघूं, ॿियो जेके दुनिया जा ममालिक आहिनि उनजे हिसाब सां उनजे बराबरी कीअं था असां पंहिंजे मुल्क पाकिस्तान खे आणे सघूं, इंटीरियर एक्सटीरियर जेका सूरत आला कंडीशन्स ऑफ पाकिस्तान आहिनि उन्हनि खे असां कीअं था सेट करे सघूं। साईं गुलाब वॾी महिरबानी।